नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा आहियूं रतोदेरो मां म्यूनिसिपल मुलाज़िमनि जो मुतालबनि जो मञता लाइ सचर सरमद यूनियन जी अॻवानी में कमु छॾे एहतिजाज करे शिते नारेबाज़ी कई वई, जंहिंमें यूनियन चेयरमैन मोहम्मद कासिम जोयो, सदर अब्दुल गफ़ार मेमन, राजा अली सारसर, शाहिद जोगी, प्रेम चंद, मुख्तियार अली, अहमद चांडियो, विदा हुसैन जमाली, मंजूर बबर, सोनल बबर, तालिब हुसैन बबर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मुज़ाहिर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 27 जुलाई ते डिमांड नोटिस ॾिनोसीं, पर उन बावजूदि एहतिजाज बंदरा मुहर्रम जो ॾहाको असां ड्यूटी कई आहे। अॼु खां कमु छॾे हड़ताल ते वेही रहिया आहियूं। पघार ते वधाई वई पर ओटी शेयर न मिलियो आहे। असांजो एहतिजाज लोकल गवर्नमेंट ख़िलाफ़ आहे त तव्हां जॾहिं पघार वधायो था त पोइ OZT शेयर छो न आहे ॾिनो। अॻु में ई असां डिफेंस में वञूं था। रतोदेरो म्यूनिसिपल पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ऐं अदीब फरियाद टारपो जो हल्को आहे। नवंदेरो खे 8 लख वधाए ॾिना विया पर रतोदेरो खे नज़रअंदाज कयो वियो आहे। जेसिताईं असांजूं पघारियूं न वधायूं वेंदियूं तेसिताईं एहतिजाज जारी रखंदासीं। उन ई हवाले सां म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जावेद अहमद आरवानी ऐं CMO सिकंदर अली भट्टी पंहिंजे मौक़िफ़ में चयो त मुलाज़िमनि 27 तारीख़ ते डिमांड नोटिस ॾिनो, पर हिननि खे चयो त मुहर्रम ड्यूटी कयो। मुलाज़िमनि जी डिमांड लोकल गवर्नमेंट सेक्रेटरी ताईं पहुचाई आहे। मुलाज़िम मुसलसल कमु छॾे एहतिजाज ते रहिया त शहर जी हालत तमामु ख़राब थी वेंदी। गंदगी खणण लाइ असां वटि चंद गाॾियूं पुराणियूं आहिनि जेकी अक्सर ख़राब रहनि थियूं। न्यू गाॾियूं मिलनि त शहर साफ़ रहंदो। जाग न्यूज़ रतोदेरो रिपोर्टर अब्दुल रहीज़ जो।